सुणी सम्झां पई त मूंसां ऐं बाबा मूंखे वठण लाइ अचनि पिया। जेकॾहिं हू हिते आया त पोइ छा भाॼाई तूं उन्हनि सां वेंदीअ? पूरो ॻोठ मिली करे उन्हनि खे रोकण जी कोशिश पियो करे, पर पोइ बि उन्हनि खे रोके कोन सघंदा। अदा बि दुश्मननि जे विच में आहे। हिकु तरफ़ नवाब खान वारा आहिनि ऐं ॿिए तरफ़ मूसा वारा। माण्हू जेको पोखींदो आहे उहो ई लड़ंदो आहे। जेकॾहिं मीर का वाट छॾे न त ओॾा निकिरी वञे हा, पर हिन वक़्तु मीर जा सभु रस्ता बंदि थी विया आहिनि। अदा केरु हुया ॿाहिरि? राणी जो पीउ ऐं मूसा। छा उहे मोटी विया? हा मोटी विया, पर आशू मारजी वियो। आशू खे कहीं मारियो? आशू खे मारियो त मूं आहे, पर इन जो इल्ज़ाम लॻंदो मूसा ऐं बहावल। अदा आशू ज़ख्मी आहे या पूरो करे छॾेसि? कोन बचंदो, अस्पताल ताईं बि कोन पहुचंदो। 4 गोलियूं सीने में ठोकियो अथमांसि, अञा बि निभागो बचंदो छा? राणी, राणी, आशू खे दफ़न करे आयो न, ॼाण हिते पुलिस आई तोखे गिरफ़्तार करण जे लाइ। मां जेकॾहिं गिरफ़्तार थी वञा त तूं पंहिंजे पीउ जी तरफ़ हली वञ। न मीर, मां वापसि कोन वेंदसि। राणी, जेसी ताईं तूं पंहिंजे पीउ जी तरफ़ न वेंदीअ न, तेसी ताईं वो मुंहिंजो पीछो कोन छॾींदा। राति जेकॾहिं मुंहिंजो थोरो बि ध्यानु भटकी वञे हा त मां मूसा ऐं तुंहिंजे पीउ जी गोलियुनि जो खाद बणिजी वञा। तूं हुनजो कमु न कर, वो मुंहिंजो पीउ आहे। मां पेरनि ते पोती लाइ विझंदीमांसि, इलाज कंदीमांसि, मिनतूं कंदीमांसि। कहिड़े बि तरीक़े सां मां हुनखे मञाए वठंदसि ऐं मूंखे पक आहे त हू तोखे माफ़ कंदा। मूंखे पंहिंजी परवाह नाहे राणी, पर तूं हिते महफ़ूज़ नाहे। पर मूंखे त तुंहिंजी परवाह आहे मीरा। शादी खां पोइ मां बेवा थियण नथी चाहियां। मुंहिंजे मुक़दर में छा लिखियल आहे मूंखे का बि ख़बर नाहे। कंहिं महिल बि किथां बि गोली अची हिन मीर खां पंहिंजी ज़िंदगी खसे सघे थी। अहिड़ी ॻाल्हियूं न कर मीरा। मालिक साईं तोखे वॾी हयाती ॾींदो। वॾी ज़िंदगी जी दुआऊं हाणे अजायूं आहिनि। मां चारों तरफ़ पंहिंजे दुश्मननि जे घेरे में आहियां। छा उहे मूंखे जीअण ॾींदा? सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।